सोना बस कर या रसूल अल्लाह सुरीला बस कर जोश तबाखो भी घणो थी ढकियो तो मथो भी कोन थी महबूब जी मीलाद में जेके लटो हुजे सो मथो ढके में सुभान अल्लाह आहे सभिनी खे सुभान अल्लाह वाह क्या जूदो करम है शहे बतहा तेरा सुभान अल्लाह मां हिन किताब में पढ़ियो हिकिड़े खे चइबो आहे सखी ॿिए खे चइबो आहे जवाद टे खे चइबो आहे करीम सुभान अल्लाह माना टिनी जी मिलंदड़ जुलंदड़ आहे पर फ़र्क़ु आहे सखी उनखे चइबो आहे जेको थोरनि खे ॾे घणा रहाए छॾे सव मझां ॾहनि खे ॾे नवे रहाए इहो सखी आहे जवाद उन्ही खे चइबो आहे जेको सव मां 60-70 खे ॾे बाक़ी 30-40 रहाए छॾे ऐं करीम उन्ही खे चइबो आहे जो हिकिड़ो बि न रहाए सॼे जहान खे ॾेई छॾे मुंहिंजे महबूब जो लक़ब करीम आहे चओ सुभान अल्लाह वाह क्या जूदो करम है शहे बतहा तेरा केड़ो करम नहीं नहीं सुनता ही नहीं मांगने वाला तेरा नहीं सुनता ही नहीं मांगने वाला तेरा तो जो मंगतो आहे जेको तुंहिंजे दरवाजे ते पिनण ईंदो आहे उहो न ॿुधंदो ई कोन्हे नहीं सुनता ही नहीं मांगने वाला तेरा सुभान अल्लाह हिकिड़े ॾिहाड़े मुंहिंजो सोणो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके वारी ज़िंदगी में काबतुल्लाह जे छांव में वेठा शाम हो वरी बाज़ार हुई बिल्कुलु जीअं तव्हांजो रोड आहे जंहिं पासे सफ़ाई मरबो आहे उते नंढड़ी ओताक ठहियल हूंदी हुई अबू जहल उतबो शेबो वलीद वग़ैरह वॾा वॾा काफ़र उते वेठा कचहरी कंदा हिकिड़ो सवाली आयो बाबा तव्हां सनादी जे कुरैश आहियो कुरैशनि जा सरदार आहियो ख़ैरात जो अल्लाह हिकु मेरे निहारण लॻा अबू जहल समझ में हरामी ॿिया पुछा पोइ अबू जहल चयो इहो जेको न बैतुल्लाह जे छांव में वेठो आहे इहो तमामु वॾो सखी बि आहे मालदार बि आहे वञ तुंहिंजी झोली भरे छॾे ऐं हुन इहा टोक कई त ग़रीब आहे फ़क़ीर आहे मिस्कीनी हाल आहे क़बल आहे क़बल न आहे ॾींदो न ॾींदो तो पाण राज़ी थींदो त मां ॾिनो ई कोन असां बि चवंदासीं अहिड़े कुझु न ॾेई सवाली मुंहिंजा दोस्त तो हलियो महबूब सभु कुझु ॾिठो पिए वो सवाली जी जो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से आडो आयो जे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवाली आया अल्लाह जो हबीब तॾो मुबारक विछायो वेठा हा महबूब तेर कान फरमाई तने के ही मथे खणी हेठा का शय खणी चई हे मुठ में रोक ढल खोल जाना वनी उनी अबू जेल जे सामने खोल जाना मुठ भरे हुनखे ॾिनऊं हुनजे हथ में का शइ पई उहा खणी मुठ बंदि कयूं सिधो उते वियो छा मिली इंतज़ार में हा हथ खणी खोले त लखनि किरोड़नि जो लाल हुजे
मक्के जे मार्केट में हुनजी मुल्हुई कीमत मुंहिंजा दोस्त कंहिंखे ॾियण जी ताक़त नहीं। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात जो मौजूज़ो ॾिसी अबू जहल चयो उथो उथो हलो। हिनखे को खज़ानो हथ आयो वा उन खज़ाने मां लाल हिन ॾिनो आहे। पुछूंसि त तो कंहिंजे खज़ाने ते कब्ज़ो कयो आहे। समूरा काफ़िर नबी करीम जे मथां अची बीठा हुज़ूर खे चवण लॻा हे हिनखे तो लाल ॾिनो आहे किथां ॾिनो थी तो वटि काथो खज़ानो आयो। महबूब फरमायो हेॾे वेझा चओ। महबूब जे जमल वेझा आया हुज़ूर पाक तॾे जो पासो मथे खणी फरमायो हेठि निहारियो। हेठि निहारो त लालनि मोतिन जवाहिरनि जो दरिया हुयो वहे। अरे पीर अरे विलायत। मुझा दोस्तों अजीजो अबू जहल एंड कंपनी इसी हैरान थिया ऐं मोहम्मद ही छाहे पर फरमाता वा अञा कुछ ॾिठो ई कोन्हे अञा कुछ घणो। सुभान अल्लाह। मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा। सुभान अल्लाह। मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा। मेरे करीम से गर कतरा किसी ने मांगा। दरिया बहा दिए हैं दुर पे बहा दिए हैं। दरिया बहा दिए हैं दुर पे बहा दिए हैं। मां सवाल ही तव्हां जी आलोगा के ॿुधाई त जल हज़रत ईसा वटि ईंदा ॻाल्हि यादि आहे न विसरी वई आहे। वो चवंदो छो ॿिए पासे परेशान जाओ अचो त मां तव्हांखे अहिड़े जे दरवाज़े ते वठी हलां जो न कंदो ई कोन्हे। कंहिंसां न सम्झो था न त चवंदो ई कोन्हे। हलो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार अक़दस ते सब उम्मती न उम्मतन सां गॾु सब नबी बि ईंदा। बमाए अंबिया जे बमाए नबियन जे उहा सारी उम्मत रसूलुल्लाह जे दरवाज़े ते ईंदी। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था उन टाइम ते मूंखे इतलाह कंदा मां उथंदुसि माण्हुनि जी परेशानी खे ॾिसंदुसि मां परेशान थी वेंदुसि। पाण फरमाइनि था पोइ मां अल्लाह पाक जे हमद ऐं सना खे बयान कंदुसि। उहो हमद उहा सना जो अल्लाह ताला मूंखां चवराईंदो। अल्लाह साईं जंहिं हमद जो लाइक़ु आहे उहो हमद कंदुसि उहा सना कंदुसि। उन हमद ऐं सना करण खां बाद में मां अल्लाह जे दरगाह में सजदो कंदुसि। छा कंदुसि अल्लाह जे दरगाह में पहिरीं हमद ऐं सना जेका अल्लाह जो लाइक़ु हूंदो जेका मूंखां अल्लाह चवराईंदो उहा हमद सना करे उन खां पोइ मां ख़ुदा जे दरगाह में सजदो कंदुसि। जब सजदो कंदुसि त अल्लाह फरमाईंदो सोना हे सजदे जो टाइम आहे इरफा रासक सल तो मथो मथी खणो जेको खपई सो घुर तोखे मिलंदो। सुभान अल्लाह। और असां चओ सुभान अल्लाह। इरफा रासक या मुहम्मद ऐ मुंहिंजा प्यारा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर मुबारक मथे खण तो घणा ई सजदा कया ज़मीन ते सजदा करे करे पंहिंजा पेर सुजाए छॾई। मुंहिंजा महबूब तुंहिंजी सारी ज़िंदगी मुंहिंजे इबादत में गुज़री आहे
अज हे माशर जो मैदान आ सजदे जी जरूरत काने अज तो घुरण जी जरूरत आ तू तो सा कुरान में वायदो कयो हो वन सौफ युतीक रब्बुका फतरदा अन करीब क़यामत अचण वारी आ मां अल्लाह तोखे एतिरो अता कंदुसि तो तू राज़ी थी वेंदे सुभान अल्लाह घुर न सुभान अल्लाह सुभान अल्लाह आहे त हदीस अरबी ज़ुबान में सभिनी किताबनि सीरत जे किताबनि में लिखी आहे सियासत जे किताबनि मां बि कबिल लिखी आहे पर इन जो हिकिड़े आशिक़ उर्दू में तर्जुमो भी कयो तव्हांखे तव्हांजी ॿोली में सम्झाया तहे अर्श सजदे में सर को झुकाया बिखर करके जुल्फों में ये रंग लाया खुदा ने ये कहकर नबी को उठाया कि प्यारे तेरे गेसू क्या मांगते हैं कि प्यारे तेरे गेसू क्या मांगते हैं मुस्तफा अल्लाह जे अर्श जे आलो सजदो कंदो ऐं अल्लाह जे हबीब जा ज़ुल्फ खुलियल हूंदा महबूब जॾहिं सजदे में वेंदो त महबूब बि सजदे में त मुस्तफा जा ज़ुल्फ बि सजदे अल्लाह ताला चवंदो सोना तू त घुरी थो पर तुंहिंजा वार बि घुरनि था छा थो घुरी मोहम्मद ने रोकर कहा या इलाही मांगती है मेरे गेसुबों की सियाही मां त घुरा थो पर मुंहिंजा कारा कारा ज़ुल्फ बि घुरनि था छा थो घुरी मोहम्मद ने रोकर कहा या इलाही मांगती है मेरे गेसुबों की सियाही गुनहगार उम्मत की कर दे रिहाई गुनहगार उम्मत की कर दे रिहाई यही मेरे गेसू दुआ मांगते हैं यही मेरे गेसू दुआ मांगते हैं हर जवाब छा मिलंदो खुदा ने कहा ना घबरा मोहम्मद मेरे सामने अर्श पर आ मोहम्मद सुभान अल्लाह जोर से बाई पास से सुभान अल्लाह खुदा ने कहा ना घबरा मोहम्मद मेरे सामने अर्श पर आ मोहम्मद जिसे चाहे तू बख्श वाले मोहम्मद जिसे चाहे तू बख्श वाले मोहम्मद कि प्यारे तेरी हम रज़ा मांगते हैं कि प्यारे तेरी हम रज़ा मांगते सुभान अल्लाह सुभान अल्लाह थरो था थोड़ा ठहराओ हाथ सुभान अल्लाह माशाअल्लाह सुभान अल्लाह मुझी मां समझीयुसि त जंहिं बि हथ खयो आहे उहो ठरे पियो ऐं उन जी दिलि चढ़े पई त वाकई मुस्तफ़ा जी क़यामत में असांखे शफ़ाअत नसीब चौथी थी इंशाअल्लाह थी मुला छा चवंदा आहिनि बाबा अलाह जी मर्ज़ी आहे अलाह जी जंहिंखे इजाज़त ॾे जंहिंखे ॾे न ॾे त मर्ज़ी वारो आहे पुछांसि तो मौलवी साहब तुंहिंजो अक़ीदो छा आहे त आमना जे लाल खे इजाज़त मिलंदी या न
खुली खड़ी चो या त चो त कान मिलंदी त ख़बर पइजी वञे त तुंहिंजो ईमान केतिरो आहे न त तोखे मजबूर थियणो पवंदो ॿिए खे मिले न मिले पर आमना जी रान खे मिलंदी सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह बुलंद आवाज़ से सल्लल्लाहु मुझे महबूब करीम जी शान जा पहलू शाखू महबूब जी शान जो शाखू सुभान अल्लाह जाने वन ताने वसीर पर अचो तो मां तव्हांखे कुछ मीलाद भी ॿुधायां अल्लाह जे हबीब जी आमद जो ज़िक्र जो ते महफिल उन्हीं सिलसिले जी आहे मुझे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां अॻु में ज़ाहिरी दुनिया में तशरीफ़ फरमा थियण खां अॻु में कुछ अहिड़ा वाक़िआ ज़मीन ते पैदा थिया हा जो ख़बर पवे पई त जवान अचण वारो आहे हिकिड़ो हवालो तव्हांखे ॾियां सुबुलुल हुदा वर रशाद सीरत शामिया जे नाले सां मशहूर आहे ॿियो किताब जो नालो आहे सीरत इब्ने हशाम पुराणो किताब आहे टियों किताब जो नालो आहे ख़साइस कुबरा अल्लामा जलालुद्दीन सुयूती जो लिखियल आहे मुंहिंजा दोस्तो ॿियो किताब जो नालो आहे तबक़ात इब्ने साद तमाम क़दीम सीरत जो किताब आहे इन खां अलावा ॿिया सभई किताब आहिनि मारुगो मोतबर किताबनि जो हवालो थो ॾियां पियो उन्हनि सभिनि किताबनि लिखियो आहे त महबूब करीम जो बाबो हज़रत अब्दुल्ला अञा शादी कान कई उन्हीअ खां अॻु में हज़रत नबी पाक जे ॾाॾे हज़रत अब्दुल मुत्तलिब हिकिड़ो ख्वाब ॾिठो छा ॾिठो पंहिंजे घर में सुतो पियो आहे ख्वाब पियो रहे त मुंहिंजे अङण में मुंहिंजे घर जे अङण में अङण सम्झो था छा चवंदा आहियो कुझु कोन चवंदा अॼुकल्ह अङण या शहर में लाइयूं नंढियूं नंढियूं जायूं सॼे प्लाट ते घर ठहियो पियो आहे इहे ॿाराड़ी में हूंदा हुआ त ॿिनि एकड़नि में घर हूंदो अगरि को बिलाड़ो थिए आबादी नथी हाणे अङण छॾियूं त किथां छॾियूं नबी करीम जे नाले हज़रत अब्दुल मुत्तलिब साईं ख्वाब में ॾिठो त मुंहिंजे अङण में हिकिड़ो ओचितो वण उभरियो पर वण पैदा थियण में टाइम लॻंदो आहे हज़रत अब्दुल मुत्तलिब तो चए खुदा जो कसम आहे न उभरियो ज़मीन तां हेॾो वञी आसमान सां लॻो पाण ज़मीन में चोटी आसमान में सुभान अल्लाह लखे हुनखे डार लखे डार ओभर लखे डार उत्तर लखे डार ओलह लखे डार ॾखिण लखनि जे तादाद में उन्हनि डारनि में वरी नंढिड़ियूं डारियूं हिकिड़े डार में लखे डारियूं वरी हिकिड़ी डारीअ में लखे पन ऐं हिकिड़े पन में लखे गुल समूरो वण इएं पियो चिमके जीअं चोॾीअ जो चंड चिमकंदो आहे उनजी ख़ुशबू अहिड़ी हुजे जो हज़रत अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था मुंहिंजो दिमाग़ ई मुअत्तर थी वियो अञा जो खणी निहारियां त
त चारई तरफ़ लखे माण्हू अचनि पिया ऐं उन वण खे भाकुर पाईंदा पिया वञनि। चिमड़ी वया हुजनि हज़रत अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त मूंखे बि ख़्यालु थियो त ॿिया बि चिमड़नि था, मां बि चिमड़ा, पर मां जीअं जो हुन में हथ विझां त हुन जूं लारियूं मूंखां मथे थी वञनि। टप ॾिनमि, कोशिशि कयमि त चिमड़ा, पर मुंहिंजो हथ न पियो पहुचे। अञा वरी थोरो टाइम गुज़रियो, लखे त चिमड़ा पिया, पर मूंखे नसीब न पियो थिए। थोरी देर गुज़री, सवे माण्हू ओभारा उतरा ॾखणा ओलहा कुहाड़ा खयूं, कुहाड़ियूं खणियूं, तलवारूं खणियूं, तीर खयूं, छुरा खणी उन वण खे वठण पिया अचनि। पर जीअं जो वण जे वेझो पिया आया, हिकिड़ो सोणी सूरत वारो नौजवान जंहिंजे हथ में तलवार हुजे, ओ वण जे ॿाहिरां पहरो पियो ॾिए, उन्हनि सभिनि खे भॼाए पियो छॾे। वेझो न पियो अची सघे, जागी पिसी परेशान थी उस कहिड़े क़िस्म जो ख्वाब आहे। सुबुह जो पंहिंजे पुटनि खे चयो, बाबा अहिड़े क़िस्म जो ख्वाब ॾिठो आहे, तव्हां सलाह जो छा कया? आहे को माण्हू तव्हांखे सुझे थो? पुटनि मञा हिकिड़े चयो, बाबा यमन पाण खे वेझो आहे, यमन में हिकिड़ी औरत रहंदी आहे जेका वॾी काहिना आहे, वॾी जादूगर आहे, वॾी इल्म वारी आहे, ताबीर अहिड़ो ॿुधाईंदी आहे जहिड़ी मुंडीअ ते टिक। उन ॾे हलूं था, तूं ख्वाब बयान कजां, उहा ताबीर तोखे ॿुधाए छॾे। ताबीर सम्झो था? हाँ सही छा हूंदो? माना दे बेचारा ख्वाब ही कोन ॾिसंदा। बाबा ख्वाब ॾिठो आहे, निंड में कुझु वाक़िया क़िस्म आहे, पर उन जे लाइ हुकुम इहो आहे, हेॾे ॿुधो, तवजो कजो, जेकॾहिं को सुठो ख्वाब ॾिसो, खीर थो पियां, मदीने वियो आहियां, काबे जो तवाफ़ थो कयां, या का अहिड़ी रोशनी नूरानी तव्हांजे घर में अची वई आहे, तव्हां कंहिं जहिड़े तेड़े सां ॻाल्हि न कजो, ऐरे गैरे नथू खैरे सां ॻाल्हि न कजो, उहा ॻाल्हि कभी कंहिं आलिम बा अमल सां, वो आलिम सॻोरो तव्हांखे उन जो ताबीर माना उन जो बयान करे ॿुधाईंदो त हिन ख्वाब जी माना ही आहे, पोइ जीअं हू चवंदो तीअं थी पवंदो। हज़रत इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जे दरबार में हिकिड़ो शख़्स आयो आहे, चवे थो क़िबला मूं राति ख्वाब लधो आहे, मूंखे मुंहिंजी अम्मन चयो त ॿिए खां सवाल न कजां, इन ख्वाब जो ताबीर हज़रत इमाम अबू हनीफा खां वञी कराइजा। इमाम साहब फरमाइनि था, छा ॾिठो थी? जे क़िबला मूं ॾिठो आहे त सॼो दरियाह मां पी वियो आहियां, सॼो दरियाह पी वियो आहियां, पाण गिलास पाणी जो कोन, बोतल सॼी कोन था पी सघूं, सॼो दरियाह पीओ आहे। हा सही। इमाम साहब फरमाए थो, मुबारक हुजे तूं क़ुरान यादि करे वेंदे, सेवा कर समुद्र जी जित जर वहे तो जान, सवे वहन तासीर में माणिक मोती लाल, जे मासो मिलई माल त पूजारा पुरथी। मां शाहपुर जाकर में पंहिंजे मदरसे में वेठोसि, मुंहिंजे ॻोठ जो हिकिड़ो मुंहिंजो माइट हो, वो मूं वटि सुबुह जे टाइम ते अची पहुतो, मूंखे चई, साईं मुफ्ती साहब मूं राति ख्वाब ॾिठो आहे, महिरबानी कर मूंखे भउ थियो आहे, रिॼी वियो आहियां, ग़रीब माण्हू, ॼट माण्हू, मारो कर मूंखे ताबीर त ॿुधाए। जो छा ॾिठो थी? चई, मूं ख्वाब ॾिठो आहे त क़ुरान उॾरी अची मुंहिंजे घर में लथो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। छा? क़ुरान शरीफ़ उॾरी मुंहिंजे घर में अची पियो आहे। वो चयोमांसि, भला औलाद घणी थी? अल्हम्दुलिल्लाह 4-5 पुट, मुंहिंजो हिकिड़ो पुट मदरसे में छॾे वञो, तोखे हाफ़िज़ करे ॾियां।
उन्हनि देरी कान कई अलाह जे नाले वियो ॿिए ॼाणे ते छोकिरो वठी आयो नंढड़ो नंढड़ो जे हुनजो फैज़ मोहम्मद नालो हो अलाह ताला हुनखे नसीब कयो 12 महीने में क़ुरान जो हाफ़िज़ थी वियो यो ताबीर थी जो क़ुरान तुंहिंजे घर में आयो आहे तुंहिंजो बच्चो क़ुरान जो हाफ़िज़ थींदो पंहिंजे बच्चनि खे क़ुरान जी तालीम ॾियारायो पंहिंजे बच्चनि खे इस्लामी तालीम ॾियारायो मदरसा खुलिया पिया अथव मदरसनि में ॿारनि खे क़ाल अल्लाह क़ाल रसूल पढ़ायो इंशा अल्लाह तबारक व तआला जंहिंजे घर में दीन हूंदो त जा बेड़ा पार थी वेंदा सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि मुसलमान भाइरो हजरत अब्दुल मुत्तलिब रज़ी अल्लाह ताला नो यमन वयो यमन वञी उन माईअ सां मुलाक़ात कई जेके माईअ जा हेठा खलीफा चेला चेला सम्झो था खलीफा हेठा जे वॾे माण्हू जा हूंदा आहिनि माठा बाबा रेस सां मिलण आयो आहियां हमारे स्कूल काने वियो के हैदराबाद अरे बाबा परे खां वो मां छा कयां अरे साहिब हिकिड़ो दोस्त पियो मूंखे ॻाल्हि करे कि मां हिकिड़े बंगले ते वियुसि ॿारहें सां मिलो अरे साहिब बाबा मूंखे कंहिं ॿुधायो त वेठो न न बाबा कोन्हे मां कूड़ थोड़ा हो जाए तो मां ज़ोरी अंदर वञा त वॾेरो ॿाहिरि घर में बाग़ीचो हुजेसि उते कुतो वेठो थो वेचारे रेसन का नौकर भी जोर से वजीर जा भी हेठा मुशीर अच्छी से असांजे वज़ीरनि घर मार लाती आहे ऐसे वज़ीर आला है वज़ीर तालीम है वज़ीर बिजली है वज़ीर आबपाशी वरी हे फलाणो मुशीर हे मुशीर केड़ी मुशीर पतो करे पियो मुल्क जो तो बेड़ो बुॾो पियो तबाही लगी पई आहे बर्बादी लगी पई आहे रिश्वत मुल्क में हिन दौर में असां हैरान आहियूं अखबारनि में पढ़ूं था हैरत थी लगे करप्शन करोड़नि जा अरबनि रुपयनि जा करप्शन फलाणे खाते में हेतिरा करोड़ हेतिरा अरब विया हुया खणी पुछ कैसे मुल्क मलीर बिजली गांधी दुआ कयो इहो तव्हांजे असांजे अमलनि जी शामत आहे कॾहिं सोचो अथी त जेके वोट ॾिया थो इहो ईमानदार आहे कॾहिं सोचो अथी त जेके वोट ॾिया थो इहो क़ौम जो ख़ादिम आहे पार्टी खणी भली कंहिं बदमाश खे टिकेट ॾे पर उन पार्टी जे पुठियां लॻणो आहे पोइ तोड़े रोज़ पियो माण्हू अगवा कराए रोज़ पियो माण्हू खणाए माण्हू तोखे ॾिसणो कोन्हे को पार्टी खे ॾिसणो आहे ऐं मुंहिंजा दोस्त कमरो में इहो ज़मीर अचणु खपे त जेके वोट ॾिया थो तंहिंखे ख़ुदा जो ख़ौफ़ न हुजे सुभान अल्लाह वोट वोट थी विया न रहिया खोया उहे बि थी विया पोइ कणकी कहिड़ी अथव वोट त कोन थो कोन तव्हां जो ॻाल्हायो बि कोन था पिया सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि माईअ जा चमचा हज़रत अब्दुल मुत्तलिब खे चओ बाबा बि असांजी माईअ जो कानून आहे कहिड़ो चई हुनजे साॼे हथ खां वठी हुनजो हथ चुमिबो आहे खाॿो हथ हुनजे मथे ते रखबो आहे कुझु नज़रानो हुनजे आॾो रखबो आहे उन खां बाद में पोइ पंहिंजो मतिलबु तव्हां ॿुधाईंदो पोइ तव्हांजो कमु कंदी हज़रत अब्दुल मुत्तलिब चयो मूंखे माईअ सां मिलायो पोइ मां ॼाणा त माई ॼाणे हज़रत अब्दुल मुत्तलिब को जहिड़ो थियणो कोन हो
सफेद लिबास, सफेद दस्तार, सफेद रोशनी वारो चेहरो, सफेद सुहारी, सफेद कपड़ा अदा जंहिंमें मुहम्मदी नूर चमके पियो। जमल माईअ जे आॾो वियो त माई हैरान थी वई। साईं अब्दुल मुतलिब खे चवण लगी तोखे हथ मिलाइण ऐं मुंहिंजो हथ चुमण माफ़ आहे। पाण फरमाइनि था मां बि तुंहिंजो हथ कोन चुमिया हा, इन्हीअ जे करे जो मां पाण कुरैशन जो सरदार आहियां, लखे माण्हू मुंहिंजा हथ चुमंदा। अॼुकल्ह हिन ज़माने में कंहिं पीर जो, फ़कीर जो, मुर्शिद जो, आलिम जो हथ चुमियो, शिरक 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 शिरक। शिरक त चइबो आहे त जेको कमु अलाह वारो हुजे उहो ॿिए सां कजे त शिरक आहे। चओ